अस्सलाम वालेकुम नादिन STV न्यूज़ तां ख़बर जो सिलसिलो जारी है। वली मोहम्मद जारो तव्हां सां गॾु आहियां। नादिन मलीर खां मुश्ताक कबूल जी रिपोर्ट ते नज़र था विझूं। मलीर PT अल्फ जे अॻूणे सदर तइलीम माहिर सीनियर उस्ताद साईं नूर मोहम्मद बिलाल जे जनाज़े नमाज़ मुल्ला ईसा ॻोठ में अदा कई वई। खेस अबाणे कब्रस्तान में सवे आलिन अखियुनि सां मिटी माउ हवाले कयो वियो। जनाज़े में सियासी समाजी अॻवान कादिर बश कलमती सामी मेमण अब्दुल गफ़ार बलोच नज़ीर अहमद बलोच PT अल्फ जो अॻवान शफ़ी मोहम्मद सठियो इंतज़ार छिलगिरी सलेमान राजिर सजाद शाह इनायत कमरानी सलेमान शाह साकी मुश्ताक कबूल हाजी इस्माइल कबूल खलील कबूल सलीम मेमण DO मलीर मोहम्मद मुश्ताक मेमण DO बिन कासिम गुल मोहम्मद खासकली कासिम रियाज शर सीनियर नायब सदर अज़रा सुमरो समेत सियासी समाजी इल्मी अदबी साफ़िन तोड़े शागिर्दन वॾे तइदाद में शिरकत कई। जनाज़ो खणण वक़्तु जज़्बाती मनाज़र ॾिसण में आया। सभई माण्हू उछंगारो ॾेई रोअंदा रहिया हुआ ऐं साईं नूर मोहम्मद बादल जे तइलीमी ख़िदमतुनि ते खेसि अक़ीदत जा गुल निछावर कंदा रहिया। जॾहिं त मलीर जे चूंडियल नुमाइंदनि मां कंहिं बि जनाज़े में शिरकत न कई।